हिन ख़बर लाइ असां सां ताउन कयो आहे। देखे अच्छी मक्खा पाक चांदी जड़ी भली के दवा। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जूनो। तव्हां ख़बर ॾियूं था पूरे सिंध जी यूनियन काउंसिल मीर मोहम्मद जून जे वार्ड 2 जे ॻोठ नबी बख्श ख़ास किले में बि मौजूदा बाशिंदनि तबाही मचाई। उन हवाले सां रिपोर्ट कयो आहे नाज़ न्यूज़ जो रिपोर्टर राजिद अली ख़ास कली। जी राजिद। जी मोमिन, हिन वक़्तु मां मौजूदु आहियां यूनियन काउंसिल मीर मोहम्मद जूण जे अॻूणो वार्ड नंबर 3 मौजूदा वार्ड नंबर 2 जे ॻोठ नबी बख्श ख़ास किले में। मां पाण हितां जो रहवासी आहियां। नाज़रीन, हितां जे ग़रीब माण्हुनि जी तकलीफ़ जे बारे में मूंखां वधीक केरु थो सम्झी सघे। जीअं त नाज़रीन तव्हां नाज़ न्यूज़ जे फुटेज में ॾिसी सघो था त मौजूदा बरसातुनि खां पोइ केतिरनि ई ग़रीबनि जा अजा किरी पट थी विया। घरनि में पाणी बीही वियो आहे, मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे, जंहिं सबबु मालवंद माण्हू परेशान आहिनि। ॿारनि तोड़े वॾनि ऐं माल में मच्छरनि ऐं गंदगी जे करे मुख़्तलिफ़ बीमारियुनि कर खयो आहे। हिते जे रहवासियुनि में अक्सरियत मज़दूर हारी तबिके जी आहे, जेके मौजूदा बरसातुनि सबबु फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहिनि। सियासी एतबार सां ही ॻोठ पीपल्स पार्टी जी गढ़ आहे। हिन ॻोठ में कामरेड अहमद ख़ास किली जेको पीपल्स पार्टी जो जियालो हो, उन वक़्तु ॻोठ स्कूल रोड हिकु ॿ नौकिरी रेस हाकम अली ज़रदारी खां वठी ॻोठ वारनि खे ॾिनी। उन खां पोइ ही ॻोठ पीपल्स पार्टी जे चूंडियल नुमाइंदनि जे नज़रअंदाज़ी जे वर चढ़ी वियो आहे। जीअं त नाज़रीन मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त हितां सिर्फ़ु 50-60 मीटर जे फ़ासिले ते गैस पाइप लाइन गुज़रे थी, जॾहिं त केतिरनि ई किलोमीटरनि जे फ़ासिले ते लाइन छिके मनपसंद ॻोठनि खे गैस जी सहूलियत ॾिनी वई आहे। पर हीउ ॻोठ गैस जहिड़ी सहूलियत खां वेझो हुजण जे बावजूदु महरूम आहे। 3 साल अॻु कुझु दोस्तनि जी मदद सां हिन ॻोठ समेत चंद ॿियनि ॻोठनि में ॻोठ अलाबख्श लाशारी बाकर जा मुनर ठारो रिंद जेके पिणु गैस लाइन जे वेझो हुजण जे बावजूदु महरूम आहिनि, उन्हनि जी सर्वे कराई, बजट बि मंज़ूर कराई वई, पर उहा बि सियासत जे वर चढ़ियल आहे। उन हवाले सां असां वधीक हितां ॻोठाणनि खां पुछूं था त हू कहिड़ियुनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि, हू गवर्नमेंट खां छा मुतालबो कनि कंहिं बि असांजी सार न लधी आहे त हीउ मुआयो या बचायो। वोटनि वठण महिल असां वटि नंढा वॾा पेजा रोकायो बीठा आहिनि, हिकु मच्छरदानी बि असांखे कान्हे, पर पुछण बि कोन आया त बचाया। असांजो माल ॿार ऐं सॼे रोड ते तव्हां ॾिसी सघो था त केतिरे पाणीअ में असीं वेठा आहियूं ऐं असांजी का बि जेका असां सहूलियत असांजे खां महरूम को बि सरकारी अमलदार असां वटि ॻोठ न बि ख़ासि किले में न आयो आहे। 15 खां 20 घरनि ताईं असांजा मुकमल तबाह थी विया आहिनि। हेसि ताईं असां न आया आहिनि, असांजा घर किरी पिया आहिनि, असांजो ॻोठ तबाह थी चुको आहे। हलण जे लाइ असांखे गस न आहे। पैदा ॾिसो असांजी हालत, असांखे केतिरो नुक़सानु थियो आहे, घर किरिया आहिनि, माल तबाह, असां पाण तबाह, मानी असां कान ॾिठी आहे, काठियूं का शइ कान बची आहे, गैस असांखे कोन थो मिले। जेको आहे सो गैस वञे पियो। हींअर गैस लाइ असां अपीलूं करे करे थकिजी पियासीं, दरख़्वास्तूं ॾिनियूंसीं जेकियूं नामंज़ूर थियूं। असां वटि गैस न आहे, गैस जी तमामु तकलीफ़ आहे। हींअर मानी पचाइण लाइ परेशान लॻा पिया आहियूं, काठी न आहे हींअर के दौर में करे। असां उहो मुतालबो कयूं था त जेको आहे असांजो ही वार्ड मटायो, असांखे मीर मोहम्मद जूणो में कयो वञे। असांखे का बि सहूलियत न आहे हिन ॻोठ नबी बख्श में। असांजा बच्चा ॿार दरबदर रोडनि ते वेठा आहिनि। जेको बि अची न चेयरमैन आयो आहे, न ज़िले वारो, न काउंसलर, को बि न रेस जानी बाबा बि असां न जांच पड़ताल ते केरु न आयो आहे। पीपल्स पार्टी खां असां बचपन पीपल्स पार्टी जा माण्हू थी रहिया आहियूं। हिन वजूदु असांजे घरनि पाणी आहे, असांजा घर किरी पिया आहिनि, हीउ माल असांजे रोडनि ते ॿधो पियो आहे। हाणे मींहं तंग कयो, घर बि किरी पिया आहिनि, मजबूरी खां माल कढी ॿाहिरि, माल थिए मूं माल कढी ॿाहिरि अची रोडनि ते वेठा आहियूं। ई तकलीफ़ आहे, पाणी अलाए केतिरो आयो आहे, असांजे घर बर सभु ॿुॾी आहिनि ऐं न असां को वॾेरो आयो आहे, न केरु बि कोन आयो आहे। असां रोड ते माल कढी सिर बचाए पंहिंजा असां रोड ते अची निकिता असांजी कंहिं सार संभाल कान लधी आहे। गोॾे जेतिरो पाणी बीठो आहे ऐं हेसि ताईं केर बि आयो कोन्हे। त नाज़रीन तव्हां हिते जे ॻोठाणनि जा वीचार ऐं मुतालबा ॿुधा त असांखे सर्वे थियल गैस जी सहूलियत ॾिनी वञे, यूनियन काउंसिल मीर मोहम्मद जूण जे वार्ड नंबर 3 में ॿीहर शामिलु कयो वञे, मच्छर मार स्प्रे करायो वञे। कैमरामैन जावेद ख़ास किली सां गॾु राजिद अली ख़ास किली, नाज़ न्यूज़, काज़ी अहमद। अच्छी मख चांदी जड़ी कपे उन जी भली पैदावार खे हासिल करण में हिकु तमामु वॾी रुकावट आहे। बेघेट अच्छी मख पाक चांदी जड़ी भली पैदावार बेघेट लाखा पेस्टिसाइड जूनामोरी ते दस्तियाब आहे। प्रोपराइटर अब्दुल हकीम ख़ास केली।